सांगड़ मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद क़ाइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ 2 मंशियात फरोश गिरफ़्तार। 400 खां वधीक गुटखा पुड़ियूं ऐं गुटखा मावा जे तयारीअ में इस्तेमालु थींदड़ 24 किलो कच्ची सोपारी ऐं 1 मोटरसाइकिल रक्षा हथ कयो वियो। SSP सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जी हिदायत ते मंशियात ख़िलाफ़ मुहिम कामयाबीअ सां जारी आहे। उन सिलसिले में SHO टंडियो आदम इम्तियाज़ अली ख्वावर जे हिक कामयाब कार्रवाईअ में गुटखा मावा जी तयारीअ में विक्रय में मुलविस 2 मंशियात फरोश नक्काश खासकेली ऐं आदिल राजपूत खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 420 सिहत लाइ नुक़सानकार गुटखा पुड़ियूं ऐं 24 किलो गुटखा मावा जे तयारीअ में इस्तेमालु थींदड़ कच्ची सोपारी ऐं मंशा जी स्मगलिंग लाइ इस्तेमालु थींदड़ मोटर साइकिल रक्षा हथ करे वरिता आहिनि। गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे वधीक जांच पिणु शुरू कई वई आहे।